सिंध के वडे वज़ीर मादली शाह की सदारत हेठ टैपेस कमेटी जो 3हों इजलास सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण गरू वज़ीर सियाउल हसन लंचार मेयर कराची मुर्तज़ा वहाब कोर कमांडर कराची ऐं डीजी रेंजर्स शरीक। वडे वज़ीर मादली शाह जो चवणु आहे त सिंध हुकूमत सूबे में हर सूरत में दहशतगर्दी ऐं ड्रग माफिया जो खात्मो चाहे थी। कराची में स्ट्रीट क्राइम में कच्चे मां धाड़ेलनि के खात्मे लाइ ऑपरेशन करे रहिया आहियूं। हुकूमत सूबे में अॻु अमन बहाल करायो, हाणे बि अमन बहाल कराए ॾेखारींदी। इस्लामी जमहूरिया ईरान जो सदर इब्राहिम रईसी ईरानी खातून अफर ऐं आला सतही वफ़द सां गॾु 3 ॾींहं जे सरकारी तौर ते पाकिस्तान पहुची वियो। ईरानी सदर इब्राहिम रईसी जी वज़ीर आज़म हाउस आमद गार्ड ऑफ ऑनर पेश। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां मुलाक़ात दौरान ईरानी पाकिस्तान विच में मुफ़ाहमत जी याददाश्तनामनि ते सहीहनि जो इम्कान। ईरानी सदर इब्राहिम रईसी सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी, सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी ऐं क़ौमी असम्बली जे स्पीकर सरदार अयाज सादिक सां बि मुलाक़ात कंदो। हुक्मरान तातंडी चोट में 15 सीटन ते कामयाबी माणी सरसी हासिल करे वरती। गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजन मूजिब पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी ख़ाली सीट ते 196 तां पीपल्स पार्टी उम्मीदवार खुर्शीद जुनेजो 82,332 वोट खणी कामयाब। टीएलपी उम्मीदवार मोहम्मद अली की शिकस्त। टीएलपी उम्मीदवार 2,400 वोट खणी सघियो। पंजाब में पीटीआई पार्ट परवेज़ लाही पंहिंजे भाइटे खां हाराए वियो। पीपी बटी गुजरात के गैर हतमी नतीजन मूजिब मुस्लिम लीग काफ जो उम्मीदवार मूसा इलाही 63,536 वोट खणी कामयाब। पंजाब जो गुणो वॾो वज़ीर परवेज़ लाही 18,327 वोट खणी सघियो। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में सिटी डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट की साल 2010 की अपील ते ॿुधणी। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ी सां ॿुधणी दौरान इंतजामिया ते काबड़ जो इज़हार कंदे चयो त अञा ताईं मामलो हल छो नाहे थियो। अदालत मेयर कराची ऐं सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट के फौरी तलब करे वरितो। मेयर कराची मुर्तज़ा वहाब ऐं सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट अदालत पहुची विया। सिटी डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट की अपील ते ॿुधणी जारी। IMF सां ॻाल्हियूं थियूं आहिनि। मिशन में पाकिस्तान पहुचंदो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त IMF प्रोग्राम जो खातो केतिरो हूंदो उन बाबति तफ़सील बजट में जारी कया वेंदा। ख़्वाहिश आहे त जून जे आख़िर ताईं IMF सां स्टॉप लेवल मुआहिदो तइ थी वञे। वॾनि सीड़पकारनि पाकिस्तान में सीड़पकारी जी ख़ातिरी कराई आहे। सऊदी अरब पाकिस्तान में $5 अरब जी सीड़पकारी कंदो। मुआशी लाॻापनि जी बहाली पाकिस्तान जी वॾी कामयाबी आहे। बदीन बरसा 9 दर्जे के शागिर्द के मुबीना तौर शराब प्यारी इज्तमाही बदफेली कई पई। जवाबदार शागिर्द के बेहोशी हालत में इस्लाई फरार थी विया। वारसन जो एहतजाज। सन चवण हो तो पुलिस एहलकार चुमन घुराणो साथियुनि सां गॾिजी सन नीगर के शराब प्यारे इज्तमाही बदफेली जो निशानो बणायो। SSP शिराज नसीर मामले जो नोटिस वठंदे पुलिस एहलकार चुमन के मुअतल करे केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो। सिंध के ट्रांसपोर्ट खाते कराची में औरतन की सफ़री सहूलियत लाइ पिंक बस सर्विस जा रूट वधाए छॾिया। ट्रांसपोर्ट खाते पिंक बस सर्विस की ॿिन रूट्स जो इज़ाफ़ो कयो। पीपल्स पार्टी लेडीज़ विंग की मरकज़ी सदर ऐं पीपल्स पार्टी MPF रियाल टालपुर अॼु पिंक बस सर्विस जो रूट जो इफ़्तिताह कंदी। तक़रीब में सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण ऐं पीपल्स पार्टी जा चूंडियल नुमाइंदा शरीक थींदा।